दरवाजे थे आखिरी वाक़ियो दर्ज क्या अबा सॼी दुनिया दरवाज़ा बंद कंदी पर मालिक जे रहमत जो दरवाज़ो कॾहिं भी बंद न थींदो आहे। सॼी दुनिया दरवाज़ा बंद कंदी मालिक जे रहमत जो दरवाज़ो बंद न थींदो आहे। मुख़्तसर हिकिड़ो किस्सो आहे, गुलिस्तान फारसी जो किताब आहे जंहिंमें किस्सो लिखियल आहे त को वक़्त जो बादशाह बीमार थी पियो, इलाज करायूं फ़ाइदो न थियो। आखिर में हकीमन इहा शइ तजवीज़ कई त 8 सालनि जे छोकिरे खे ज़बह करे कुही करे उन जे पिते मूं दवा ठहंदी बादशाह बचंदो न त बादशाह न बचंदो। अॻे बादशाह इंसाफ़ा रहा, सोचे पियो मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे इहा ॻाल्हि भली न आहे, पर चवंदा आहिनि पंहिंजी जान खां मथे कंहिंजी जान न थींदी आहे। वज़ीर ऐं गवर्नर घुराए सलाह कई, ॾियो त ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी। वज़ीर ने गवर्नर सलाह ॾिनी, साईं तूं मरी वेंदे न बादशाही ऊंधी थी पवंदी, बाक़ी जे हिकिड़ो छोकिरो तुंहिंजे बादशाही में वेंदो न फ़र्क़ु न पवंदो। माना सलाह ॾिनो त इहो इलाज करा। चए वञो वठी अचो। 8 सालनि जो छोकिरो वठी आया। हकीम ॾिसी करे चवण लॻा हा हे दवा जे कम में ईंदो, पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे। चए तो वञो छोकिरे जे पीउ माउ खे वठी अचो, राज़ी थींदा इलाज कराईंदुमि, राज़ी न थींदा इलाज न कराईंदुमि। भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर छोकिरे जे पीउ माउ खे दुनिया जी लालच ॾियण लॻा। तव्हांखे ॿिया पुट बि आहिनि, हिकिड़ो पुटु बादशाह ते क़ुर्बान कंदव न बादशाह राज़ी थी पवंदव, दुनिया ॾींदुव, दौलत ॾींदुव, ज़िंदगी तव्हांजी सुखी थी पवंदी। अल्लाह ॼाणींदो आहे अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची विया। अची बादशाह खे चवनि था असांजो पुटु तुंहिंजे मथां क़ुर्बान आहे। बादशाह राज़ी थी दौलत ॾिननि, दुनिया ॾिननि, ॾिठई त अबू अम्मा बि छोकिरे जा राज़ी थी विया, पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे। चए तो वञो आलमनि खे वठी अचो, मां शरीयत जी फतवा वठां, ईअं जाइज़ आहे मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे। भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर उहे आलम ऐं मौलवी वठी आया जेके ख़ुदि बादशाह जा तनख़्वाहदार हुआ, पगारदार सरकारी मुलाज़िम हूंदा न सर्वसनि में ड्यूटियुनि में, उहे आलम वठी आया। आलमो ॾियो ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी, शरीयत में जाइज़ आहे? आलमनि फतवा ॾिनी साईं शरीयत में ॿियनि खे नाजाइज़ आहे, पर तो बादशाह खे जाइज़ आहे। उहो नौकिरी जो भउ न कनि पिया त नौकिरी तो लहनि पिया। बादशाह जो आलम बि राज़ी थी विया। हाणे जल्लाद खे हुकुम कई, जल्लाद कात खे तयार कर, तिखो करनि छोकिरे खे ज़बह कर। छोकिरो विच ते बीठो आहे, चौधारी वज़ीर ऐं गवर्नर बीठा आहिनि, अबू अम्मा बि बीठा आहिनि, आलम बि बीठा आहिनि, बादशाह बि बीठो आहे। छोकिरो विच ते बीठे बीठे आसमान नज़रां करे अखियुनि मां पाणी आरे रोई पियो आहे। रोईंदे रोईंदे वरी खिली पए थो, वरी रोए थो, वरी खिले थो। बादशाह पुछा कंदो आहे छोकिरा रोए थो, मौत अखियुनि सां ॾिसे थो, ठीकु आहे, पर ॿेड़ी मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आहे? चए थो बसि बादशाह का ॻाल्हि आहे तॾहिं त मां खिलां थो, न न ॿेड़ी ॿुधा मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आहे? छोकिरो चवण लॻो बादशाह नज़र कर, ओ तुंहिंजा वज़ीर ऐं गवर्नर बि मुंहिंजे कोण में राज़ी। ओ बादशाह मां अबे अम्मा बि उमेद रखी ही, मन मुंहिंजो अबू अम्मा चवनि त मुंहिंजी जान बची वञे, पर ॾिठुमि त अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची विया, उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी थी विया। ओ बादशाह मां वॾी उमेद वरी आलमनि में रखी ही, मन के हक़ जा आलम अचनि शरीयत जी फतवा ॾियनि त मुंहिंजी जान बची वञे, पर उहे आलम आया आहिनि जेके तुंहिंजा तनख़्वाहदार आहिनि, जेके तुंहिंजा पगारदार आहिनि, उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी आहिनि। ओ बादशाह दुनिया में कानून आहे, उमेदां पूरियूं थियनि त आख़िर में वक़्त जे बादशाह खे रहम जी अपील कबी आहे। ओ बादशाह मां तोखे रहम जी अपील कीअं कयां? मूंखे त हथनि सां बीठो तूं कुहाए थो, मां त तुंहिंजी दवा जे कम में आहियां। पोइ मां आसमान नज़र करे चयो मुंहिंजा रब, हिते वज़ीर ने गवर्नर जा बि दरवाज़ा बंदि थी विया, अबे अम्मा जो बि दरवाज़ो बंदि थी वियो, आलमनि जो बि दरवाज़ो बंदि थी वियो, आख़िरी दरवाज़ो बादशाह जो बि बंदि थी वियो। मथे कंधु करे चयो मुंहिंजा रब, हिते सारी दुनिया जा दरवाज़ा बंदि आहिनि, पर तुंहिंजे रहमत जो दरवाज़ो अञा बि मूंखे खुलियल नज़र थो अचे। ईअं जो मां दाह कई, हाथी आवाज़ आयो, बाना घबरा न, दुनिया दरवाज़ा बंदि कया थी, मां रब रहमान रहमत जो दरवाज़ो बंदि न कयो अथव।
तॾहिं मां खिलां पियो त बेशक अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो खुलियल आहे। बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो, रोई करे चवणु लॻो छॾे ॾियो हिन छोकिरे खे, मां मरी वञा, मूंखे मरणु क़बूल आहे, पर मालिक जे मख़लूक ते ज़ुल्म करणु क़बूल कोन्हे को। अबा दुनिया दरवाज़ा बंदि करे अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो खुलियल हूंदो आहे। पढ़ो अल्लाह साईं जी निमाज़, वाइज़ ॿुधी करे ॿेड़ी ईअं त थियो कुझु बेनिमाज़ी निमाज़ी थी पवनि, अल्लाह जे दरवाज़े ते अचनि, ईअं सम्झो त अल्लाह जे बाण जी महिनत, मोहतरम शाहनवाज़ साहब जी ॿी जमात जी महिनत, ईअं सम्झो अल्लाह वटि क़बूल पइजी वई। अल्लाह शलनि जे ख़ैर खे बि क़बूल फरमाए। इन जमात जी हाज़िरी बि आख़िर में इंशाअल्लाह दुआ थींदी। हज़रत साईं मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब उहे बि अल्लाह जो क़ुरान पाक ॿुधाईंदा। आख़िर में दुआ मज़दूरी आहे, मज़दूरी वठी माण्हू बाद में वञे। अल्लाह जेके मूंखां बि लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।